घणो खाइण या तेज़ी सां खाइण जे नतीजे में पेट फूकिजी वेंदो आहे या ईअं चइजे त सुॼी वेंदो आहे, जंहिंजे नतीजे में ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। पर ईअं छो थींदो आहे ऐं इन सां कहिड़ा मर्ज़ थी सघनि था, इन हवाले सां ॼाणे मसइलनि खां बची सघिजे थो। जेकॾहिं अव्हां हथरादू मिठाण या डाइट कोल्ड ड्रिंक्स खे पसंदि कंदा आहियो त अव्हांजो पेट ज़रूरु फूकिजी वेंदो। अहिड़े मिठाण में शामिल थियल केमिकल नंढे आंड्रे में जज़ब नाहे थींदो ऐं अव्हांजे वॾे आंड्रे ताईं पहुची वेंदो आहे, जिते इहो बैक्टीरिया जे नतीजे में पखिड़िजी वेंदो आहे ऐं पेट में गैस पैदा थी वेंदी आहे। अहिड़ी रीति वधीक खंड बि मादे में हानिकार बैक्टीरिया वधाईंदी आहे, जंहिंसां गैस पैदा थिए थी। गोभी, बंद गोभी या ॿियूं भाॼियूं कैंसर ख़िलाफ़ मुज़ाहिमत कंदड़ शयुनि सां भरपूर हूंदियूं आहिनि, पर इन्हनि में मौजूदु निशास्तो जिस्म लाइ हज़म करणु सवलो नाहे हूंदो ऐं वॾे आंड्रे में इहो मेथीन गैस जी शिकिल इख्तियार करे वठंदो आहे। पर इन जो मतिलबु इहो न आहे त गोभी खाइणु छॾे ॾिजे, पर रुॻो घणे मिक़दार में खाइण खां पासो कजे, जॾहिं त लीमे जो अर्क विझण सां इहा जल्द हज़म थी वेंदी आहे। सोज घटाईंदड़ दवाऊं, मिसाल तौरु जोड़नि जे सूर में घटिताई आणींदड़ गोरियूं बि आंड्रनि में मसइलनि जो सबबु बणिजी पेट खे फूकिन थियूं। जेकॾहिं ईअं थिए त पंहिंजे डॉक्टर सां राब्तो करे मुतबादिल दवा वठण लाइ मशवरो करियो। अक्सर वर्ज़िश बाद माण्हू स्पोर्ट्स या एनर्जी ड्रिंक्स खे इस्तेमालु कंदा आहिनि, जंहिंसां पेट फूकिजी वेंदो आहे ऐं ईअं इन करे थींदो आहे छो त उन्हनि में मिठाण हूंदी आहे। इन खां बचण लाइ उन्हनि शरबतनि जो इस्तेमालु न करियो, पर केला खाओ ऐं पाणी पीअण खे तरजीह ॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk